नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हिते अवांखे ही ख़बर ॾेई रहिया आहियूं त सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल घोटकी पहुची रेल हादसे खां पोइ जारी इमदादी कार्रवायुनि जो तफ़सीली जाइज़ो वरितो आहे। आपाशी खाते सिंध जो वज़ीर सुहेल अनवर सियाल पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे ख़ासि हिदायतुनि ते घोटकी पहुची इमदादी सरगर्मियुनि जो जाइज़ो वरितो आहे। सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल चयो आहे त रेल हादसे जे मुतासिरनि खे बहितर तिबी सहूलतूं मुहैया कयूं पयूं वञनि। हुन चयो त हादसे में वॾो जानी नुक़सान थियो आहे, जंहिं ते दिल्ली सदमो रसियो आहे। सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल चयो आहे त रेल हादसे जे मुतासिरनि खे अकेलो न छॾींदासीं। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर अवां सां ही ख़बर शेयर पिया कयूं त सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल घोटकी पहुची रेल हादसे खां पोइ जारी इमदादी कार्रवायुनि जो तफ़सीली जाइज़ो वरितो आहे। आपाशी खाते सिंध जो वज़ीर सुहेल अनवर सियाल पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे ख़ासि हिदायतुनि ते घोटकी पहुची इमदादी सरगर्मियुनि जो जाइज़ो वरितो आहे।